लाहौर में औरत कन्वेंशन के खिताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो त जिते अवाम बुख ऐं उञ में मरंदो हुजे उते मेट्रो मनसूबो लॻाइण सां अवाम खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो। हुन चयो त वसीला हुअण बावजूद मुल्क तरक़ीअ खां महरूम रहे त इहा बदकिस्मती आहे। संदसि चवणु हो त मुल्क ते माफ़िया जो कब्ज़ो आहे। हुन चयो त जिते हुकुमरान चोरी कंदा हुजनि उते अवाम ग़रीब थी वेंदो आहे। संदसि चवणु हो त इंसाफ़ जा इदारा मज़बूत हुअण सां क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि। जितने मर्जी आपके पास वसाइल हो, अगर उस मुल्क की क़यादत उन लोगों के हाथ पे आ जाए जो कि उनका मकसद पैसा बनाना है, अवाम को लूटना है, तो ये पाकिस्तान एक मुल्क नहीं, बड़े तीसरी दुनिया में ऐसे मुल्क हैं जिनमें वसाइल के बावजूद गुर्बत की फौज है। उन मुल्कों में अक्सरियत गुर्बत में रहती है, तो वसाइल होने के भी बावजूद अगर मुल्क की क़यादत में अगर लीडरशिप पैसा चोरी करना शुरू कर दे, वो कौम अमीर से अमीर कौम, गरीब से गरीब हो जाती है। इमरान खान चयो त जेका क़यादत अदलिया समेत ॿियनि इदारनि खे मज़बूत कंदी आहे उहा ई मुल्क खे मज़बूत बणाए सघंदी आहे। दो चीजें करती है वो कौम जो आगे निकलती है, इदारे मजबूत करती है ताकि लोग उनके वसाइल चोरी ना कर सके, और दूसरा अपने इंसानों पे पैसा खर्च करती है। हुन चयो त तहरीक ऐं सियासत में फ़र्क़ु हूंदो आहे। पीटीआई चेयरमैन चयो त सियासत इक़्तिदार ऐं ताक़त हासिल करण लाइ कई वेंदी आहे ऐं तहरीक अवाम जी बहितरी ऐं भलाई लाइ हलाई वेंदी आहे। हुन चयो त तहरीक जी कामयाबी जो को मुक़ररु वक़्तु न हूंदो आहे। क़ाइद आज़म खे बि कामयाबु थियण में 40 साल लॻी विया हुआ। संदसि चवणु हो त संदन तहरीक नओं पाकिस्तान ठाहिण लाइ आहे। नए पाकिस्तान जो मतिलबु क़ाइद आज़म ऐं इक़बाल जे ख़्वाब जी ताबीर आहे। इमरान खान चयो त नवाज़ शरीफ़ छो कढे वेझो रोई रहियो आहे। हुन चयो त हुननि सेनेट में नून लीग खे शिकस्त ॾेई शरीफ़ ख़ानदान जी चोरीअ लाइ कानून ठाहिण जी इजाज़त न ॾिनी। संदसि चवणो त जेकॾहिं मुस्लिम लीग नून जो सेनेट चेयरमैन चूंडिजे हा त चोरी खे जाइज़ करार ॾिनो वञे हा। बाप बेटी लगे हुए हैं सारी जगह रोना धोना कि हमें क्यों निकाला, हमें चोरी की इजाजत दी जाए, हमें कानून बनाया। अब ये एक ही चीज कसर रह गई है, ये कानून बना दें कि शरीफ खानदान को चोरी की इजाजत दे दी जाए। बड़ा अच्छा हुआ कि आपने सेनेट के इलेक्शन में इनका चेयरमैन नहीं आने दिया। अगर कोई चेयरमैन इनका आ जाता तो मुझे वाकई डर था कि ये कानून बना देते कि शरीफ खानदान को चोरी की इजाजत दे दी जाए। पीटीआई चेयरमैन चयो त करप्ट माफिया जो ख़ात्मो करणो पवंदो। इदारनि खे मज़बूत करण ताईं मुल्क तरक़ी न कंदो।